ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। दुआ ज़हरा खे अदालत में पेश छो न कयो? सिंध हाई कोर्ट वक़्ती IG कामरान फज़ल खे कम करण खां रोके छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में दुआ ज़हरा ऐं निमरा काज़ी केस जी ॿुधणी थी आहे। IG सिंध कामरान फज़ल, एडिशनल IG गुलाम नबी मेमण बि अदालत में पेश थिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। दुआ ज़हरा खे अदालत में पेश छो न कयो? सिंध हाई कोर्ट वक़्ती IG कामरान फज़ल खे कम करण खां रोके छॾियो। सिंध हाई कोर्ट में दुआ ज़हरा ऐं निमरा काज़मी केस जी ॿुधणी थी आहे। IG सिंध कामरान फज़ल, एडिशनल IG गुलाम नबी मेमण बि अदालत में पेश थिया। पुलिस कराची मां लापता थी परणो कंदड़ नारी निमरा काज़मी खे अदालत में पेश करे छॾियो। निमरा काज़मी जा घर भाती भी अदालत में मौजूद रहा। पुलिस निमरा काज़मी के मुड़स समेत अदालत में पेश कयो। निमरा जी उम्र जे टेस्ट जो हुक्म जारी कंदे अदालत निमरा के शेल्टर होम मोकिले छॾियो। केस जी ॿुधणी 2 जून ताईं मुलतवी कई वई आहे। जी नाज़रीन, खे आगाह कयूं पिया। अदालत जे वाज़े हुक्म बावजूद दुआ ज़हरा के पेश न करण तां अदालत सख्त कावड़ जो इज़हार कंदे IG सिंध कामरान फज़ल के कम करण खां रोके छॾियो। अव्हांखे आगाह कयूं पिया। कराची वासन पसंद जो परणो कंदड़ नीगिरी दुआ ज़हरा के अदालत में पेश न करण तां IG सिंध कामरान फज़ल के कम करण खां रोकियो वियो आहे। खणस चार्ज वापस वठण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त असां IG सिंध जी रिपोर्ट मां मुतमइन न आहियूं। कामरान फज़ल खां जांच वापस वठी कंहिं अहल ऑफिसर हवाले कई वञे। जी नाज़रीन, खे आगाह कयूं पिया। दुआ ज़हरा के अदालत में पेश छो न कयो? सिंध हाई कोर्ट वक़्ती IG कामरान फज़ल के हुकुम कम करण खां रोके वरितो आहे। जी नाज़रीन, खे आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट में दुआ ज़हरा ऐं निमरा काज़मी केस जी ॿुधणी थी आहे। IG सिंध कामरान फज़ल, एडिशनल IG गुलाम नबी मेमण बि अदालत में पेश थिया। पुलिस कराची मां लापता थी परणो कंदड़ नारी निमरा काज़मी के अदालत में पेश करे छॾियो आहे। निमरा काज़मी जा घर भाती भी अदालत में मौजूद रहा आहिनि। खे आगाह कयूं पिया। पुलिस निमरा काज़मी के मुड़स समेत अदालत में पेश कयो। निमरा जी उम्र जी टेस्ट जो हुक्म जारी कंदे अदालत निमरा के शेल्टर होम मोकिले छॾियो। इन हवाले से कराची का धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल अॼु सिंध हाई कोर्ट में दुआ ज़हरा अगवा केस के हवाले से पुलिस की रिपोर्ट हुई जमा कराई वही हुई। जॾहिं अदालत रिपोर्ट के रद्द कंदे चयो त ही कहिड़ी रिपोर्ट आहे, पुलिस छा पई करे, छो न सिंध जे IG कामरान फज़ल के शोकाज़ ॾिनो वञे, नोटिस कयो वञे। जॾहिं अदालत कावड़ जो इज़हार कंदे IG सिंध के शोकाज़ ॾिनो वञे त एस्टेब्लिशमेंट डिवीज़न के ख़त लिखियो। हुन में चयो वियो त जेको IG सिंध आहे उन चार्ज कंहिं अहल ऑफिसर खे ॾिनी वञे। जॾहिं अदालत इहो हुकुम जारी कयो आहे त पहिरियों जेको मालूम कयो वञे त IG कामरान फज़ल कम करण जे अहल आहे या न आहे। सिंध हाई कोर्ट अॼु दुआ ज़हरा जे हवाले सां पूरी जेको तहरीर आहे उहो फ़ैसिलो जारी करे छॾियो। जॾहिं अदालत जेको सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट खे IG सिंध जे ख़िलाफ़ इंक्वायरी करण जो ख़त लिखी छॾियो आहे। जॾहिं IG सिंध पंहिंजे जेके बि नीति आहे उनखे पूरो न करे रहियो आहे, नाकाम थी रहियो आहे। सिंध कामरान फज़ल खे शोकाज़ नोटिस जारी करण खां पोइ अदालत इहो पिणु हुकुम जारी कयो आहे त 3 जून ते सुबुह 10:30 बजे दुआ ज़हरा खे अदालत में पेश कयो वञे। जी ठीक है अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।